नाज़रीन, गढ़ी खैरो जे तालुके अस्पताल अंदर एमरजेंसी वार्ड सील हुअण करे इलाज लाइ ईंदड़ मरीज़ सख्त दुखियानि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद बचल कमरानी। बिल्कुल इन वक्त असां मौजूद हूँ तालका अस्पताल गढ़ी खेरो में, जिथे कुछ डी पहिरियां हितू जे अमले जी टेस्ट कराई वही कोरोना जी। उन टेस्ट में 17 मुलाजिम जी टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आई ऐं मजमूई तादाद इन वक्त गढ़ी खेरो में जो कोरोना के पेशेंटन जो तादाद आहे 24 थी वियो आहे। इन हवाले से अस्पताल के 14 ॾींहंनि जे लाइ सील कयो वियो हुयो। जॾहिं अस्पताल सील हुजण जे करे इतू जो एमरजेंसी वार्ड आहे उहो बि बंदि लॻो पियो आहे, जंहिंजे करे इतू जा जेका भरपासे जा रहवासी इन शहर जा आहिनि उन्हनि खे शदीद मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो थो पए। इन हवाले सां असां शहरियुनि खां बि मालूम कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। तकलीफ़ आहे पूरे शहर वारनि खे ऐं उस्तामाउनि जा बलूचिस्तान जा माण्हू गंदा खे अचनि था न, किथां किथां माण्हू कई अचनि था। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं डॉक्टरनि जिन्हनि खे कोरोना इफेक्ट कयो आहे ठीकु आहे, पर हिते वॾो स्टाफ आहे। सिर्फ़ु इहे डॉक्टर न आहिनि जिन्हनि दोस्तनि खे जेको हिननि खे थियो आहे बाबा कोरोना थियो आहे। हाणे जेके ॿिया डॉक्टर आहिनि उहे किथे आहिनि? हिते छा आहे टोटल अमलो अचे ई नथो। हिते जेके बि अचनि था सिर्फ़ु रिआयत थिए थी उन्हनि सां। हाणे ॾिसो न, हाई कोर्ट जे हुकुम ते SDM सनाउल्ला भट्टी गढ़ी खेरो जेको आहे उहो हाई कोर्ट जे हुकुम ते 2 दफ़ा हिते खुली कचहरी कई थी। उन खुली कचहरी में असांखे कोई लाभ न मिलियो। मसलो आहे त कोई अचे त हिते ख़बर पए न, ऑफिसर बाला ऑफिसर अचे त ख़बर पए न। कंहिं ग़रीब खे लाभ न आहे बहरहाल इन सरकारी अस्पताल में। शहर वासियुनि जा बि वीचार ॿुधा, हुननि जो बि इहो ई चवणो हो त जेकर तालका अस्पताल खे 14 ॾींहंनि जे लाइ सील कयो वियो आहे त एमरजेंसी जे लाइ जेको आहे सो हिते ॿियो को वार्ड ठाहियो वञे, जीअं त हितूं जे शहरियुनि खे ऐं इलाइक़े वासियुनि खे ॾुखियाइयूं पेश न अचनि। कैमरामैन राशिद अली बबर सां गॾु मोहम्मद बचल कमरानी, मेरान TV गढ़ी खेरो।